शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबाद जे मालिकुलर बायोलॉजी ऐं जेनेटिक्स शोबे जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां यूनिवर्सिटी कैंपस में साइंसी मेलो लॻायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमालत अली जलबाणी कयो। साइंसी मेले में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां पंहिंजे शोबे जे प्रोजेक्ट्स जो निमाउ कयो। वाइस चांसलर प्रोजेक्ट्स जे मुआइने दौरान उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि सां मुखातिब थींदे चयो त अहिड़े क़िस्म जी साइंसी नुमाइश सां साइंस जी ॼाण में इज़ाफ़ो थिए थो। हिन वधीक चयो त टीम मेंबर्स ख़ासि तौर ते मालिकुलर बायोलॉजी ऐं जेनेटिक्स शोबे तरफ़ां लॻायल हिन साइंसी मेले सां शागिर्दनि में नओं जोश जाॻाइण जी कोशिश क़ाबिल तारीफ़ आहे, जंहिंसां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पाण ते भालणु सिखंदियूं। इन मौक़े ते डीन फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़रदारी, डीन ऑफ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन प्रोफेसर डॉक्टर सलमान बशीर, रजिस्ट्रार आसिफ अली ज़रदारी, डायरेक्टर फिनांस मंजूर अली सियाल, डॉक्टर नादिर अली रिंद, डॉक्टर ख़ालिद अहमद रिंद, डॉक्टर अख्तर शर, डॉक्टर अफ़्ज़ल कंबू, डॉक्टर मुनवर ज़रदारी, डॉक्टर आशिक जतोई, इमरान जतोई, सुहेल असलम ख़ासकेली, दस्तार अली चांडियो, मोहम्मद तुफ़ैल मेमण, अब्दुल जब्बार बिरोई, शेर ज़मा भुट्टो ऐं डिप्टी डायरेक्टर पब्लिक रिलेशन काशिफ नूरानी पिणु मौजूदु हुआ।